बिरासिटी मां ख़बर ईंदड़ बिरासिटी भरिसां ॻोठ शिजा विस्तड़ो में मोहम्मद हाशिम विस्तड़ो जे घर जी छित ओचितो हलंदड़ बरसात दौरान धमाके सां किरण सबबि ॿिनि औरतुनि हिकु मासूम निंगरी समेत 4 ॼणा ज़ख़्मियुनि खे ॻोठण पंहिंजी मदद पाण तहत मलबे हेठां कढी वरितो। सभिनी ज़ख़्मियुनि खे नौशहर फिरोज अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में मोहम्मद हाशिम विस्तड़ो ऐं संदसि घरवारी ज़ाल शमन विस्तड़ो ऐं मासूम निंगरी शामिल आहिनि। बिरासिटी ऐं आसपास में मुसलसल 4 कलाक खां तूफ़ानी बरसात पवण करे केतिराई दुकाननि तोड़े घरनि जा छपरा ऐं सोलर प्लेटूं उॾामी वयूं। बरसाती पाणी 3 फुटनि ताईं बीह वियो, जंहिं सबबि शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। हेठियनि वारनि इलाइक़नि में घरनि अंदरि बरसाती पाणी दाख़िल थी वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि मां भितियूं ऐं घरनि जूं छितूं ढहण जा पिण इतला। बरसात सबबि सेपको जा 30 खां वधीक फीड ट्रिप थी विया। ॿिए पासे बरसात सबबि आबादरनि खे लखे रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो। खजी तोड़े वणनि जी फसल में 5 फुटनि ताईं पाणी बीह वियो, जंहिं सबबि फसल तबाह थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।